सदर मजलिस सैयद जलाल महमूद शाह, मेहमान ग्रामी, स्टेज ते वेठल साथी, वेही रहो साथी, वेही रहो, अदियूं वेही रहो, महिरबानी अदा। अस्सलाम वालेकुम GSM। यकीनन सभु हिते गॾिया आहियूं साईं GM साहिब जी सालगिरह, उन क़ौमी ॾींहं ते जिते रियासत जे अंदरि जीअं दोस्त ॻाल्हाए विया खोड़ हरबा थिया, पर हुननि बि हू पंहिंजूं साज़िशूं जेके सालनि खां कनि पिया उहे बि ॾिसूं पिया कीअं क़ौमी धारा जूं जेके थकिजल कारकुननि खां प्रेस कॉन्फ्रेंसूं था कराइनि, माण्हू गुम था थियनि, किन जा लाश मिलनि था, हिकिड़ो सबबु उहा वफ़ादारी जेका वतन सां आहे। हिते मीडिया मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदी रहंदी, भले हिते जेके रोज़मर्रा मीडिया जूं अख़बारूं, टेलीविज़न, ॿिया ज़राए अबलाग, ISPR ऐं ॿिया इदारा माण्हुनि खे रोज़ नवां इशू पैदा करे, कॾहिं करप्शन जा इशू, कॾहिं फॉरेन फंडिंग जा, अॼुकल्ह अख़बार कल्ह ई अख़बार में हो फॉरेन फंडिंग जा, चऊं त पनामा लीक्स, ब्रॉड शीट्स, मुख़्तलिफ़ क़िस्म जा, ऐं माण्हुनि खे गुमराह कंदा वतंदा त रोज़ इन्हनि माण्हुनि जे बारे में ॻाल्हाईंदा वतूं जेके रियासत जा ॿारुख आहिनि। कॾहिं फ़ौज सिधी अचे थी, कॾहिं फ़ौज पंहिंजा पालतू माण्हू असां ते हुक्मरान करे मोकिले थी, जेके असांजे वज़ीर आज़म जे मसनद ते माज़ीअ में सिंध, पंजाब या ॿियनि सूबनि मां थी अचनि था। इहे असां लाइ ग़ैर अहम सुवाल आहिनि, अहम मसला जेकॾहिं मुल्क जे अंदरि नथा मामला निबरनि त यकीनन ही मुल्क ईअं दरबदर थींदो। असांखे जिते हीअ रियासत पोयां 74 सालनि खां वठी असांजा हिकिड़ो मसलो, असांजी क़ौमी तहरीक, डॉक्टर साहब और सभु असीं गॾु आहियूं, क़ौमी कारकुन आहियूं, असांजी जाग्राफी गैर महफ़ूज़, असांजी ॿोली गैर महफ़ूज़, असांजी क़ौमी शनाख़्त गैर महफ़ूज़, असां उनखे बचाईंदा अचूं ऐं जा मनपसंद माण्हू उन्हनि खे वक़्त ब वक़्त अची अची ॾींदा ऐं नीलाम कंदा वतन। असांखे हिकिड़ो ई डपु ॾियनि, कश्मीर बसि वञे थो, उन करे पाकिस्तान जी फ़ौज लख न पर 6 लख थिए, 6 लख खां पोइ न वरी अहिड़ा इदारा ठाहींदा, रेंजर्स ठाहींदा, जासूसी इदारा ठाहींदा जेके ख़ुदि हज़ारनि ऐं लखनि में आहिनि, दर दर ते ज़िलनि में ऑफिसूं ठाहे ऐं असांजे माण्हुनि खे तंग कंदा अचनि। वरी कश्मीर वारो मसलो ख़तम त वरी हिंदुस्तान बसि खाई वेंदो, मरी वेंदासूं। वरी नामनियाद इशूज़ हर वक़्तु असांजे माण्हुनि खे ऐं क़ौम खे ख़ौफ़ में मुब्तला करे ऐं पंहिंजी सुप्रीमेसी, पंहिंजे इदारे जी सुप्रीमेसी उहा बरक़रार रखणु चाहिनि था। जे इदारे जी सुप्रीमेसी कायम रखणी आहे त पोइ हिन मुल्क ते न हली सघंदी, न त ही मुल्क न हली सघंदो। इहा हिकिड़ी ज़हन नशी असांखे करणी पवंदी।
ऐं ॿ टे शयूं चवां छो त असांजा महिमान गिरामी आहिनि। हिकिड़ी शइ जो छो त खोड़ दोस्त उहे ॻाल्हियूं चई विया आहिनि ऐं ख़ुदि न मुस्त छा ते ॻाल्हायां। हिकिड़ी शइ आऊं क़ौमी कारकुननि लाइ दोस्तनि लाइ तो गुज़ारिश करे छॾियां, ख़ुसूसन SUP GS ॿियनि सभिनी क़ौमी कारकुननि लाइ। ही जेको मर्कज़ परस्त पीपलनि या लीगलनि जो ही जेको नज़रियो आहे, ही जेका सोच आहे, इहा हिक पासे आहे। उन्हनि जी जिदोजहद हिक पासे आहे, उन्हनि जी जिदोजहद इक़्तिदार जे हिकिड़े पासे आहे। असांजी जिदोजहद पंहिंजे वतन जी वारसीअ लाइ, वतन जी जाग्राफी तहफ़ुज़ लाइ, पंहिंजे वतन जे वसीलनि जे हाकमियत लाइ ऐं इन्हनि जो दिफ़ा कंदा वठूं था। ऐं वक़्तु वक़्तु जीअं अॼु हले पियो ॿेटनि जो इशू, कल्ह ज़मीनुनि जो इशू, टियों ॾींहुं पाणीअ जो इशू, इहे सभु वक़्तु वक़्तु पोइ 74 साल जी तारीख़ ॾिसो त क़ौमी तहरीक जा मुख़्तलिफ़ माण्हू जेके क़ौमी वतन दोस्त सियासत कनि था उहे उन जो दिफ़ा कंदा अचनि था। जॾहिं उहो दवा पंहिंजे हद खां मथे पहुचे थो पोइ उन्हनि था दस्तबरदार थियनि था, ॿियनि में असांखे नाकामियुनि जो मोह ॾिसणो पवे थो। असांजी जीअं उन्हनि जी क़यादत जंहिंखे मूं सवेल चई छॾियो त पालतू या तरबियत याफ़्ता जेके अचनि था, अॼु तव्हांखे पंजाब मां नज़र ईंदो, कल्ह तव्हांखे ॿियनि सूबनि मां नज़र ईंदो, ऐं ई तारीख़ जे 50 साल 60 साल पोइ ते वेंदासूं त वरी सिंध मां नज़र ईंदो। जीअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अॼु जेकॾहिं सिलेक्टेड आहे पंहिंजे वक़्त जो ही हुकुमरान, त पहिरियों अवामी पार्टी जंहिंजो सिलेक्टेड हुकुमरान हो इहो हो मियां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। उनजे करे असांजूं क़यादतूं लॻनि, असांजी सोच लॻा, असांजा शहीद लॻनि, असांजे मथे में सरकारी शहीद विधा विया आहिनि, जंहिंमें ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, बेनज़ीर ऐं ॿिया अहिड़े क़िस्म जा माण्हू जिन सदाई वतन दुश्मन सियासत कई, असांजी क़यादत खे बंदि कयो। अॼु बि हुननि जी पोयां जेके आहिनि असांजा माण्हू गुम कंदा वतन ऐं शहीद कंदा वतन। असांजा शहीद बेनज़ीर भुट्टो न पर मुज़फ़र भुट्टो आहे, जंहिंसां भले असांजा सियासी कहिड़े नमूने सां अलॻि रस्ता हुजनि पर हू पंहिंजे ज़ात लाइ शहीद न थियो आहे। असांजा शहीद अख्तर शाह आहे, असांजो शहीद अनवर लिगारी आहे, असांजा शहीद अब्दुल रज़ाक सुमरो आहे, असांजो शहीद दोस्त मोहम्मद प्राचा आहे, असांजा शहीद टोड़ी फाटक जा आहिनि, असांजो शहीद एहसान ऐं कमाल रहमू आहे, असांजा शहीद आहिनि ऐं इन्हनि खे क़तल कंदड़ कीअं था शहीद थी सघनि, इन्हनि खे शहीद कंदड़ कीअं था असांजा शहीद थी सघनि। उन करे असांजो क़ौमी कारकुन कॾहिं पंहिंजी ज़बान में पंहिंजी दुरुस्त करे ऐं अहिड़े क़िस्म जो लफ़्ज़ न चवे। ही सभु हमदर्दी वतन फुरीन लुटीन हुकुमरानी कनि ऐं पोइ बि हिते कूड़ा जेकॾहिं तव्हां उन्हनि खे ईअं सम्झो, साईं GM सैद पंहिंजे पाकिस्तान जो माज़ी हाल मुस्तक़बिल में लिखियो मुख़्तलिफ़ माण्हुनि जे बारे में, त जॾहिं जिना वियो कराची जे मामले ते अयूब खोड़े स्टैंड वरितो त उनखे फारिग कयो वियो, पीर इलाही बख़्श खे आंदो वियो, जंहिं हणी कराची धूड़ करे छॾी। अहिड़े क़िस्म सां मुख़्तलिफ़ वरी जिन थोरो इख़्तिलाफ़ कयो इफ़्तिख़ार ममदोड पंजाब में त उते मुमताज़ दौलतान आणे छॾियूं। अहिड़े क़िस्म जा मौक़े परस्त मफ़ाद परस्त सियासतदान वक़्त ब वक़्तु ईंदा विया, उहे उन ई इस्टेब्लिशमेंट जा माण्हू थी ऐं उहे कमु कंदा रहिया। उन करे ही जेके पालतू ऐं तरबियत याफ़्ता, यकीनन तरबियत मियां ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी तरबियत ॿिनि वटि थी, हिकु सिकंदर मिर्ज़ा वटि ॿियो अयूब वटि।
ऐं उन खां पोइ उन वक़्त जे हींअर जेको उहिदेदारो जेको सिलेक्ट करे थो, अॼु बि सिलेक्ट करे थो, उन्हनि ट्रेनिंग कई त ईंदड़ अवामी पार्टी ऐं हुकुमरानी तोखे करणी आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो परवरदा थी आयो। असांजा माण्हू भले हिन में गुमराही थियनि पर क़ौमी कारकुन में न वञे। ॿियूं असांखे जेके रुकावटूं आयूं आहिनि, अॼु त मूंखे ख़ुशी थिए पई त सभु दोस्त गॾु वेठा आहियूं। पोइ साईं जलाल महमूद शाह ॿियनि जे क़यादत ऐं ॿियनि दोस्तनि जे वसी नज़रिए जे करे गॾु वेठा आहियूं। न त मुंहिंजी जेका ज़िंदगी गुज़री आहे, नौजवानीअ जी ज़िंदगी ऐं हिन वक़्तु, हिकिड़ियूं ॿुधियूंसीं ॻाल्हियूं, ॿियूं ॾिठियूंसीं, यानी रियासत जा तशद्दुद खणूं, जेल खणूं, कोड़ा खणूं ऐं किथे किथे शहादतूं बचनि। इन जे बावजूद बि हिते खाबी धुरिजे, घणो सोचजे। ऐं सभिनी जो नथो चवां, अक्सरियत जो मावर क़ौमी तहरीक ऐं साईं जीएम साहिब जे ख़िलाफ़ अॼु सोचो थोरो, जीएम साहिब जे ख़िलाफ़ केरु आहे, कहिड़ा इदारनि, कंहिंजा मफ़ाद मुतासिर थियनि था त असां पंहिंजे, जीअं नूरुल्लाह शाह चवंदी आहे त मूंखां ड्रामनि में इनकरेज कयूं त सिंध जो वॾेरे जो मनफ़ी किरदारु अदा कर, तीअं हिते जीएम साहिब खे जेके तव्हां तीर हणंदा रहियो क़ौमी तहरीक जे छुड़वा लोफरनि जे करे, साईं जीएम साहिब जे जंहिं नमूने सां तव्हां तनक़ीद कंदा रहियो, इहो अणसिधी तरह सां तव्हां क़ौमी तहरीक जो कमु करे रहिया या तव्हां हिते हुन जे मर्कज़ जे अणसिधी तरह सां दलाली करे रहिया या उन्हनि जे कमु अची रहिया। उन करे असांजा ॾुख ऐब आहिनि त असांजी क़ौमी तहरीक खे साईं जीएम साहिब ॿुधाईंदो त मूं मैगज़ीन ठाहियो, उन में रोशन ख़्याल माण्हू रखिया आहियूं जेके उन में कुझु खाबी दुर्जाब आहे, चई मुंहिंजे ख़िलाफ़ पिया मज़मून लिखंदा। साईं त वॾी दिलि जो माण्हू चवंदो त अचो, सो एंटी वन यूनिट फ्रंट जॾहिं पंहिंजे उरूज ते पहुतो अवामी जिदोजहद ते, ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿियो पासो जेको ॿुधायां त न सिर्फ़ इल्ज़ाम इख़्तिलाफ़ राय, साईं वेठो असदुल्लाह भुट्टो, उनजो किताब मुंहिंजो नंढे हूंदे पढ़ियल आहे, पर हिकिड़े मौज़ूब अंदाज़ में पंहिंजी सोच जी नुमाइंदगी कंदे लिखंदो हो। साईं जॾहिं मौलाना साहब जे ते कमेंट कया आहिनि पंहिंजे किताब में त इंतिहाई मौज़ूब अंदाज़ में इख़्तिलाफ़ राय पेश करे ऐं पोइ मौलाना मौदूदीअ सां इख़्तिलाफ़ राय करे अदब सां लिखियो आहे त साईं जो रस्तो त इहो हो। साईं जो रस्तो छा हो? साईं त जेॾी महिल पहिरीं कांग्रेस मो सिंध जे मफ़ादनि जे लाइ हुननि जो वात बंदि आहे त साईं सिंध जे मफ़ादनि लाइ मुस्लिम लीग में शामिल थियो, पर जॾहिं बि रखी पंहिंजे इल्म मुस्लिम लीग में जॾहिं 44-45 में इख़्तिलाफ़ रखी अलहदगी कई जिना खां, उन वक़्तु बि इल्मी दलील ऐं इंसाफ़ ऐं इख़लाक़ साम्हूं रखी ऐं साईं जीएम साहिब जे आख़िरी दम ताईं इहो इंसाफ़ मुल्क जे अंदरि इंसाफ़ ऐं पंहिंजो मिसाली किरदार हो, जंहिं एंटी स्टेट पॉलिटिक्स करण जे बावजूद बि हिन सभु वॾेरा जॾहिं छॾे दोस्त अहबाब विया हलिया, पोइ बि इन पंहिंजे इख़लाक़ इल्म ऐं इंसाफ़ जे करे पंहिंजी मुआशिरे में जाइ पैदा कई ऐं लखें यंग जनरेशन खे छिके अची क़ौमी तहरीक ते गॾु करे रही। इन इहो जोश आंदो। पर मूं पे ॻाल्हि कई एंटी वन यूनिट फ्रंट जी। एंटी वन यूनिट फ्रंट में एतिरो अदीबनि, शाइरनि ऐं शागिर्दनि इन नमूने जी जिदोजहद हलाई जो हिते अवामी उभार पिया आयो। उन वक़्त ते सवेल ते कहूं ज़िक्र करे आयुसि त हिकु तरफ़ मार्शल लॉ हुई, ॿिए तरफ़ हुननि खे उहे ऑप्शन ॾिना पिया विया जेके हुननि जा
पंहिंजा धारियल माण्हू हुआ ऐं उहे पार्टियूं आंदियूं वयूं उहा कन्वेंशनल मुस्लिम लीग जे शिकिल कयूं जे शिकिल में अचे पीपल पार्टी जे शिकिल में अचे माण्हुनि खे वॾेरनि खे सभिनी खे लोध खे चयो वियो त उॾी रवाना थियो ऐं इन करे थो चवां असांजा हिकिड़ा दोस्त आहिनि नवाब शाह में ऐं इलेक्शन्स उतां ई बंदि थियूं आहिनि बिणा थो उन्हनि खे मुंहिंजो छॾियो हिननि खे चयूं साईं ॾाढा ख़राबु आहिनि चई पर असीं वॾनि साहिबनि खां पुछंदासूं आख़िर मूंखे ॿुधाई त वॾनि साहिबनि चयो आहे इक़्तिदार पीपलनि खे ॾींदासूं हींअर कोन छॾींदुसि अॻे पहिरीं तोसां गॾु आहियां त ही त आख़िरी वक़्त ते इलेक्शनुनि में लाइन ॾियनि था ईअं ई हुननि खे एंटी वन यूनिट फ्रंट ते उन वक़्त ते असांजा कोता नज़र खाबी दुर या उन वक़्त जा क़ौमी जेके कारकुन साईं पंहिंजी जिदोजहद सां उहे एंटी वन यूनिट फ्रंट जा मुख्य मोहरनि खे वन यूनिट जे मुख्य मोहरनि खे एंटी वन यूनिट फ्रंट में ते अचण ते मजबूर कयो ऐं अयूब खोड़ो बि उते वेठो हो उन वक़्तु तालबुल मौला बि उते वेठो हो त ग़ुलाम मुस्तफ़ा जतो ई पंहिंजे वालिद जी माज़रत कंदे उते वेठो हो उन वक़्त ते ना सम्झी ऐं जे करे हुननि ना सम्झी या बदनीतीअ जे करे उन्हनि माण्हुनि खे थुरियो ऐं उन वक़्त जे अवामी पॉलिटिक्स जेका इलेक्शनी सियासत थियणी उनखे घेराव करे ऐं पीपलनि खे वैक्यूम पैदा करे ॾिनो न सिर्फ़ु हिते पर इहे ॿुधलूं ॻाल्हियूं ॾिठलूं ॻाल्हियूं हिन जा पाण सभु हिते जा ॿ चारि दोस्त वेठा आहियूं उन जा शाहिद हूंदासूं 1983-84 में GSM ऑर्गेनाइजिंग कमेटी ठही डॉक्टर हमीदा खोड़ो ऐं ॿिया उन वक़्त ते आया ऐं उन्हनि हिन स्टेज ते बि इलेक्शन ऐं मर्कज़ परस्तनि सां मुक़ाबले करण जी ॻाल्हि कई त असांजे जमायत जे अंदरि जा कोता नज़र दोस्त जिन जा या उहिदा ख़तरे मां या उन्हनि खे उन वक़्त ते साम्राज नज़र आयो त चयूं त अमरीकी साम्राज जी साज़िश आहे हाणे साईं किथे मुंहुं मरे वञो किथे टंडो हलाया मैडम लाड़काणे खां इहा अमरीका वारनि मोकिलियो आहे उन वक़्त ते रेगन हो उन जे पैनल ते आई आहे कोता नज़र उन वक़्त ते नए सिर ऑर्गेनाइजेशन थियणी उन वक़्त ते असां बंदि भॼी बीह रहियासीं उन करे मुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश आहे असांजा क़ौमी जमायतूं खोड़नि उहे साईं ते पार्टी ठाही SUP चवंदे हा भट्टी जो इल्ज़ाम तराशी कयूं वांदा अची जो कयूं त कहिड़ो बुरो कमु आहे कहिड़ी गद्दारी कान्हे उहो कमु उहे पिया करायूं जॾहिं पूनम हिते ठही पूनम खां पहिरीं जो ॿुधायो ऐं हुनखे ज़रूरु सलाम कंदुसि अजमल खटक खे मरहूम अजमल खटक 98 में असां सां मीटिंग कई असांखे चयो त आउं सिंध मां अचां थो मूंखे हिकिड़ी शइ अफ़सोस थो थिए छो त चई त आउं रहियो बादशाह खान वारनि सां ऐं वली खान उन वक़्तु हया थो उन्हनि सां आहियां पर हक़ीक़ी तौर ते साईं GM साहिब जो मूं पढ़ियो आहे ऐं ॾिठो आहे ऐं हुनखां शख़्सी तौर ते मुतासिर हूंदुसि उन करे हिते सिंध में उनजे ख़िलाफ़ु छो थो ॻाल्हायो वञे उन करे हिकिड़ो को प्रोग्राम करियो जंहिं ते सभु गॾु करियूं पोइ हुन महिनत कई पोइ मुख़्तलिफ़ अॻुवान ANP जा ॿिया सभु दोस्त क़ौमी PMAP जा ॿिया सभु दोस्त हिते गॾु थिया सिंध जा उन वक़्त ते असांजा वांदा मां सिंधू देशी उन्हनि चयो त जलाल शाह ऐं इमदाद शाह या साज़िश पियो करे इक़्तिदार में अचण लाइ ऐं उन करे इहा कई हाणे इहा ओचिती साज़िश कोन कंदा आहिनि इहा कोता नज़र हूंदी आहे ए जासूसी इदारा वांदा आहिनि ऐं हिननि खे भरींदा रहंदा त इहा इन जे इक़्तिदार लाइ जो ही सभु गॾु थिया आहिनि ऐं पूनम ठही आहे हाणे इन्हनि खे छा करियूं त हे अंदरां जेके तीर था हणो न अॼु बि असां अकेले जिदोजहद करियूं त चवंदा ॿियनि खे खणो कोन था अवा सभिनी जी ज़िंदार सभिनी खे खणो अच्छा जलसो करियूं त हुते नारायण फिटायो हुजनि पाण में गले में वठियो असांजे क़यादत जे ख़िलाफ़ु घटि वधि ॻाल्हाईंदा अथनि डॉक्टर कीअं आऊं बचियल आहियां सो महिरबानी करे असांजा लेखारी तव्हां महिरबानी करे पंहिंजो दिमाग़ बि लॻाईंदा करियो ही कॉलमिस्ट जेके आहिनि उन में के त
ईमानदारी से लिखे न त घणो करे ममताज़ भुट्टे ॿुधायो चई त असीं जॾहिं इक़्तिदार में आयासीं सॼे मुल्क ते हुकुमरानी थी वई सिंध त अक्सरियत हुई असीं पैसा ॾेई अख़बारुनि वारनि ऐं कहननि सियासतदाननि खां किताब छपाईंदा हुआसीं त वारो करियो GMC ते अटैक करियो क़ौमी तहरीक ते चयो हिकिड़ो ई माण्हू जंहिं 1973 जे आइन खे रद्द कयो ऐं असांजे इन जेको वफ़ाक़ी निज़ाम हो उनखे चैलेंज कयो न त ॿिया मुल्क जे अंदरि उहे सभु क़ौम परस्त इन में इतफ़ाक़ करे चुका हुआ उनजे करे उहे हिकिड़े अदीब लिखियो तमामु वॾो आहे इस्लामाबाद में वेठो आहे त जीअं हिंदुस्तान जे पायलट खे छॾियो अथव एॾी वसी दिलि रखो तोखे डॉक्टर एॾी वसी दिलि रखो ही जेके बेईमान जेके थोरा घणा पैसा खाधा अथनि ही बेईमान आहिनि इन्हनि खे वसी दिलि करे मुल्क जे इंट्रस्ट में छॾे ॾियो हाणे अदीबनि जो त इहो आहे तज्ज़िया निगारनि जो त इहो आहे उन करे सियासी माण्हुनि जो मौक़िफ़ ॿुधो तज्ज़िया निगारनि जो उन्हनि ते ॿुधो उनखे हलो बि छो त उहो अमली सियासत मां पर इन्हनि वांदनि खे वांदनि मां जान छॾायो ॿ त वक़्तु ब वक़्तु उहे छो त असां माज़ीअ में जेके ॾिठा आहिनि अक्सर अदीब लिखारी या मुख़्तलिफ़ जंहिंखे जेको फन आहे मुंशीअ चयो न जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणू हर को पंहिंजे अघ अॻाणो जेको माण्हू कीन विकाणो सोई माण्हू मोतीअ दाणो से जंहिंखे लिखणु अचे थो जेको चरख़ ज़बान आहे हर को पंहिंजो अघु लॻाए थो कंहिंखे उहिदो मिले थो उहो पंहिंजो अघु लॻाए थो ऐं उहो पंहिंजूं नंढड़ियूं हिकिड़ियूं ख़्वाहिशूं ख़तमु थो करे छॾे उन्हनि जे हर पंहिंजे क़ौमी मफ़ादनि खे उॾाए थो छॾे ऐं सिर्फ़ु उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि साईं ॾाढो सुठो आहे मीरानी साहिबु ॻाल्हायो मीरानी साहिबु आहे अलाए कोन्हे मीरानी साहिबु तमामु सुठो ॻाल्हायो असां इन्हनि जे अंग न खरनि ऐं इन्हनि ते दलील ॾींदा वठंदा आहियूं पर हिकिड़ी शइ तज्ज़िया निगाह रैशनल अप्रोच इहा ज़रूरी आहे पर हिते हिन जिदोजहद में जिते माण्हूअ खे खोड़ शयूं मिलनि थियूं हिते सम्झ जी बि ज़रूरत आहे इल्म जी बि ज़रूरत आहे अकुल जी बि ज़रूरत आहे पर GMC जेको असांखे सेखारियो उहो इश्क जो रस्तो सेखारियो त जिदोजहद में केतिरी बि क़ुर्बानी ॾियणी पवे उनजे लाइ तयारु थी वञो उनजो कॾहिं बि रस्तो न वठो उनजे करे इन खां थोरो वधीक खपे जेकर उन्हनि अदीबनि खे लिखारनि खे शौक़ु आहे त पंहिंजे कलम जे ॾांहुं खां खे हिकिड़े क़ौमी ज़िमेदार क़ौमी अदीब करे लिखनि या उनखे हिकिड़े फैशा वांगुरु पंहिंजे वतन जे विरासत लाइ या कंहिंजे ख़ुशामद तौर ते उनखे इस्तेमालु कनि उन करे इन्हनि में फ़र्क़ु करियो हर जेका अख़बार में तज्ज़ियो अचे थो या इंफॉर्मेशन अचे थी या इन जेके तव्हांजा मौजूदा ज़रिया आहिनि सोशल मीडिया अक्सरियत डिसइंफॉर्मेशन जा सेल आहिनि जेके क़ौमी तहरीक लाइ ख़दशा फैलाईंदा रहंदा आहिनि उन करे ही रस्तो साईं इहो अथव उहो साईं मीर मोहम्मद पीरज़ादो चवंदो असांजो वफ़ात करियो आहे उहो पंहिंजे किताब में बि लिखियईं त ख़तमु करियूं ठीकु आहे सॉरी हलो शइ छॾियोसि ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ख़तमु थो करियां उन्हनि खे रुॻो हिकिड़ी ॻाल्हि चवां क़ौमी कारकुननि खे बि हिकिड़ी ॻाल्हि चवां इहा गॾियल हिकिड़ी आहे इमाम हसन जॾहिं बिस्तरे ते हो आख़िरी त इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन चई पुट चयसि त बाबा तूं खे अफ़सोस आहे छा हिन दुनिया ते चई त न अफ़सोस आहे मूंखे हिन पंहिंजे नफ़्स ते जो अहिड़ी शइ मूं कॾहिं कान ॾिठी इन जहिड़ी ॿी कान ॾिठी त हिन नफ़्सानी ख़्वाहिशुनि इक़्तिदार पैसो ऐं शख़्सी चंग मुड़सीअ जे हवस मां क़ौमी कारकुननि निकिरो GMC जो रस्तो इहो अथव हू जेके मफ़ाद परस्त आहिनि उन्हनि जो रस्तो अलॻि आहे लतीफ़ चयो त मुंद न मंझां जिन पसी लक लुॾनि जे मुंद न मंझां जिन
पसी लक लुडन जे सापर खाओ जापर खाओड़िन सापर सिखी ससुई सो पाण के साईं जेम्स इहो ॾिनो आहे त लक ॾिसी टिलियो न ऐं हिते खाओड़ी पंहिंजे रस्ते ते हलंदो हुन मां डिॼंदो कोन उन करे मुंहिंजे ख़्याल में ख़तमु करियां वार्निंग अची वई त अॼु बि हेतिरी कोशिशुनि करण जे बावजूद बि मूंखे रोकींदा डॉक्टर ऐं गुलाम जा ॿिया मूंखे हिते हमेशह रोकींदा चेकिंग कंदा पोइ 2 साल अॻे अखि ॾेखारी मां न हाणे ही सॼी नफ़्सियाती जंग आहे ए लालचूं सभिनी खे हिननि खे मिलंदियूं आहिनि अचूं जे नफ़्सियात में हू कयूं जे हू डिॼी वियो त छुटो न त आउं भॼी वेंदुसि सॼो सो अहिड़े क़िस्म जा रस्ता साईं जेम्स जे वक़्त में बि थियो हिकिड़े वक़्तु किथे हिते सालगिरह न थींदी ऐं साईं जेम्स चयो हिते थींदी ऐं पोइ तव्हां ॾिठो त आम रवायती सालगिरहनि खां अलाए केतिरी तइदाद वधीक हिते आशिकनि जो अची हिते पहुतो अॼु बि मुख़्तलिफ़ उन्हनि में स्टेजुनि ते अॼु ॿियो बि जलसा के थींदा हूंदा हिते सन में थींदा आहिनि ओए माण्हू बि इन इश्क में सैयद सां इश्क में उहो जज़्बो 26 साल थी विया आहिनि संदसि विछोड़े खे सम्झनि था सॼो साल असीं ॾिसंदा आहियूं त साईं जे हितां लंघंदड़ माण्हू केतिरा अचनि था पर अॼोके ॾींहं ते ख़बर न आहे छा थो थिए जो जितां किथां जो अची पहुचनि था उहे आशिक इहे सभु छा आहे इहो सॼो पंहिंजे वतन सां इश्क वतन सां मोहबत ऐं पंहिंजे हिन किरदार ते हिकिड़ो मुकमल यकीन आहे जेको उन्हनि खे बार बार उहा मोहबत उहा जीअं से हिकदमि छिक हुई जो अॼु बि नूरला वेठो आहे हिते त ॿिया बि वेठा आहिनि सभु वेठा आहियूं हिते उन करे ऐं हिन शहर सां करे ख़तमु कंदुसि छो त काफ़ी शयूं कचहरियूं थी वियूं त रुगो हिमत करियो लतीफ़ जो अॻे बि शेर पढ़ियो अथमि वरी चवां थो साड़ सॾु कयोमि साड़ असांजो ई अथव साड़ सॾु कयोमि परीअं भर प्रीत मां साड़ सॾु कयोमि परीअं भर प्रीत मां घिड़ा की मोटी वञा ताकी साह सरे मरजां पत परे घिड़ा घोरियो जिंदड़ो सलाम अलैकुम जी सुन